बारचौंडी शरीफ जो गोठ कबूल खुआन में गुठान पारा मुबैना ज़रिए ज़मीन ते कब्जे या बासरन जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर गुठाणी याकूब सोलंकी, अली हसन सोलंकी, माइश आज़ादी, माई सईदम बिन मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त गोठ जे बासर माण्हुनि नवाब सोलंकी, अली अब्बास सोलंकी ऐं ॿियनि 6 एकड़ ज़री ज़मीन ते ॾाढ जे ज़ोर ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं उन्हनि जो पोखियल सारियुनि जो फसल बि हथियारनि जे ज़ोर ते कटाए करे खणी विया आहिनि। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त बासर ज़मीन ते अचण जी सूरत में मारण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। कपी थन एकड़ सॼो बि मंझि भणे जे याकूब जी आने कपराई थन कपे बशीर अहमद मुख्तियार अख्तियार ऐं अली अब्बास मुख माना जेको आहे वॾो अथनि उहो नवाब माछी आहे। उहो उन जे ज़ोर ते आहिनि हिते जेकी फसल कपराए असां सां नुक़सान कयो अथनि। असांजो इहो ई अर्ज़ु आहे असां ग़रीबनि सां हक़ थियो वञे। ज़मीन पई आहे नव जरेब उहा निबाब उते कब्ज़ो कराए खड़ो, वरी हाणे ॿिए खे उथायो अथसि। हाणे अख्तियार माछी जेको आहे उहो अची राति जो 12 बजे अची असांजी कटाई अथसि। वरी पुलिस ॾे वियाऊं, हेॾे होॾे खाननि बाननि असांजी कोई न ॿुधंदा आहिनि ग़रीबनि जी। असांजी नव जरे भोॾे सीड़ी पी असांजी 3 रात हे कपीए नवाब माछी गॾु थी कराई कपवाई अख्तियार माछी, मुख्तियार माछी, बशीर माछी, अली अब्बास माछी इन्हनि खड़ कराई असांजी 12 बजे रात जो कपाई ने मुरीद माछी खुद। SSP घोट की DIG बिन अख्तियारनि खां मुतालिब कोई मामले जो नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk